सिंध जी तारीख़ ते तहक़ीक़ जे सिलसिले में आउं रुख़ सिंधी अवां दोस्तनि भाउरनि भेनरुनि ऐं साथियुनि सां मुख़ातिबु आहियां। मुंहिंजे तरफ़ां अवां सभिनी खे सलाम पहुचे। जिन बि दोस्तनि अञा सूदो असांजे चैनल खे सब्सक्राइब न कयो आहे उन्हनि खे गुज़ारिश आहे त चैनल खे सब्सक्राइब कनि, वीडियोज़ खे आख़िर ताईं ॿुधनि, लाइक कनि ऐं दोस्तनि सां शेयर कनि, जीअं पंहिंजी हीअ ॻाल्हि ॿोल जेका आहे असां वधि खां वधि सिंधी सम्झंदड़नि ऐं ॻाल्हाईंदड़नि ते पहुची सघे। पंहिंजो मक़सदु इहो आहे त हिननि वीडियोज़ जो मक़सदु इहो आहे, विलाग्स जो मक़सदु इहो आहे त जग जहान जे कुंड कुर्छ में रहंदड़ सिंधी सम्झंदड़ सिंध जे तारीख़ खां आगाह थियनि, सिंध जी सही ऐं सरबस्ती तारीख़ बाबति ॼाण हासिलु कनि। अॼु पाण हिकु इंतिहाई अहम मौज़ू आहे सिंध जे हवाले सां त सिंध लाइ कीअं पंहिंजे पुटनि पंहिंजे फर्ज़ंदनि जान घोरी पंहिंजे रत जो नज़रानो ॾिनो। इन बाबति सिंध जो हिकु अहम वॾो शाइर आहे ख़लीफ़ो नबी बश्क। उन हिकिड़ो केॾारो लिखियो आहे, उहो आहे उन में हू चवे थो खरड़ी खाए रत, केॾारे में चवे थो खरड़ी खाए रत भत न विझे वात में, पिड़ में पहलवाननि जी वेठी परखे पत, जिनी नेण निसत नीह न लाए तिनसी। ॿिए शहर में हू चवे थो त खरड़ी खाए माह, माह मीन्स जिस्म जो मास, खरड़ी खाए माह पिए रत पियाली। छा त मंज़र कशी आहे जंग जी। खरड़ी खाए माह पिए रत पियाली, वेठी सॾे शाह जो ॾींदो सिर ॾियाच जा। इन जंग जी पस मंज़र या मंज़र नगारी छा इन केॾारे में थियल आहे। दोस्तनि खे टाइम मिले त ख़लीफ़े नबी बश्क जो खरड़ी जे जंग बाबति इहो केॾारो वरी वरी पढ़नि। सिंध बाबति, सिंध जे क़ुर्बाननि बाबति ॼाण हासिलु कनि। हाणे इहा जेका ख़लीफ़े नबी बश्क जंहिं खरड़ीअ जो ज़िक्र कयो आहे, जेका रत थी खाए भत नथी खाए, भत बदिरां रत थी खाए, माह थी खाए, इहा खरड़ी छा आहे, किथे आहे, उते छा थियो। खरड़ी खाए रत भत न विझे वात में, इहा खरड़ी किथे आहे। हाणे खरड़ी में थियो छा हो, कॾहिं थियो हो, घटि माण्हुनि खे ॼाण आहे। माण्हुनि सिर्फ़ु इहो, केतिरनि माण्हुनि खे हिन शहर जी त ख़बर आहे, खरड़ीअ जी बि ख़बर आहे, पर उते छा थियो हो, कॾहिं थियो, उन्हनि जी ख़बर न आहे। अॼु पाण तव्हांखे ॿुधायूं था त खरड़ीअ में छा थियो। हाणे खरड़ी जेको आहे सखर जे भरिसां हिकु मैदान हुयो जिते जंग लॻी सिंध जे सूर्य पुटनि में ऐं काबिल ऐं कंधार खां आयल हमले आवरनि विच में, सिंध ते काह करे ईंदड़नि विच में जंग लॻी हुई, जंहिंमें एॾो कोस थियो हो जो खरड़ीअ जो मैदान रत सां भरिजी वियो हो, माण्हुनि जे माह सां भरिजी वियो हो। इहा जंग खरड़ीअ वारी जंग सन 1834 में, 34 ईस्वीअ में, वरी बि तव्हांखे ॿुधायां त हीअ खरड़ी वारी जंग जेका 1834 ईस्वी में सिंध जे मीरनि जे लश्कर ऐं शाह शुजा जे फ़ौज विच में, हमलियावर फ़ौज विच में खरड़ीअ जे मैदान ते लॻी हुई। इहो खरड़ी जो मैदान पुराणे सखर शहर खां ॾखण ओलह वारी एराज़ी में आहे। उते हिन वक़्तु हिकिड़ो पुलिस थाणो क़ाइमु थियल आहे, जंहिंखे खरड़ीअ वारो थाणो सॾिजे थो। खरड़ी जे जंग बाबति सिंध जे जिन तारीख़दाननि लिखियो आहे, उन्हनि में मुंशी अता मोहम्मद शिकारपुरी जे लिखत खे, उन जी तारीख़ खे तमामु वॾी अहमियत हासिलु आहे। उहो लिखे थो त टालपुर अमीरनि सिंध में हुकूमत जे निज़ाम पुख़्ते थियण बैदि काबिल जी कान कढणु छॾे ॾिनी, उनखे
ॾनु ॾियणु बंदि करे छॾियो। भला टालपुर अमीरनि जॾहिं ॾिठो त सिंध में संदन हुकूमत मुस्तहकम थी चुकी आहे, इन करे हुननि काबिल ऐं कंधार जी ग़ुलामी मां निकिरण जो ऐलान करे छॾियो। इन जे करे अफ़गानी हाकमनि सन 1248 हिजरी में सिंध जे उत्तर वारे सरहद ते दॿा विधो, पंहिंजूं फ़ौजूं मोकिलणु शुरू कयूं। सिंध जे मीरनि जो जेको उते मुक़ररु थियल हाकिम हुयो या नवाब हुयो, आलम खान मरी, उन इन सूरत हाल में सखर में अची पंहिंजो देरो जमायो, पंहिंजो महाज़ पुख़्तो कयो। अफ़गाननि जे तरफ़ां वरी हिदायतुल्लाह सिंध ॾांहुं काह कई ऐं हुन गोसड़जी में पंहिंजो अॾु जमायो ऐं वझ वठी अॻिराई करे नवाब आलम खान मरीअ ते हमिलो कयो। माना सिंध जे उन वक़्त जे हाकिम, उन इलाइक़े जे हाकिम ते हमिलो कयो, जंहिंमें नवाब आलम खान मरी सिंध तां वारजी वियो, यानी शहीद थी वियो। उन खां पोइ आलम खान जो पुटु जहान खान मरी, जेको पाण बि हिकिड़ो वॾो बहादुर ऐं बाहिमत जवान हुयो, उन हिदायतुल्लाह ते अफ़गानी हमलियावर ते चढ़ाई कई, जंहिंमें हिदायतुल्लाह मारिजी वियो। इन ई ते काबिल ऐं कंधार जे हाकमनि में टाकड़ो पइजी वियो। हू सम्झनि पिया त ही कल्ह जा जेके ग़ुलाम हुया, अॼु खेनि क़त्ल करे रहिया आहिनि, मारे रहिया आहिनि, कोही रहिया आहिनि। जंहिं ते काबिल तरफ़ां वरी समंदर ख़ान जे अॻुवाणीअ में फ़ौज जो वॾो अटालो शिकारपुर पहुतो। नवाब आलम मरी जे बेगुनाह क़त्ल ते सिंध में काफ़ी कावड़ ऐं ॾुख जी लहर हुई। वेतर जो समंदर ख़ान पठान हमिलो करे आयो त सिंध जे अमीरनि संदसि मुक़ाबले लाइ फ़ौज तयारु कई। मीर रुस्तम ख़ान तरफ़ां मोहब्बत ख़ान मरी, दिगाणो ख़ान मरी, जलाल ख़ान मरी, फज़ल महमद ख़ान मरी ऐं निज़ामाणियुनि, जलबाणियुनि ऐं बाग़राणियुनि जा दस्ता रवाना कया, फ़ौजी दस्ता उन्हनि जी अॻुवानी। मीर अली मुराद तरफ़ां गोले शाह कहरी जो पुटु सूर्य सिपह सालार जेको हुयो, ग़ुलाम अब्दुल्ला शाह, उनखे सखर मोकिलियो वियो। हैदराबाद तरफ़ां आगा इस्माइल शाह जो फर्ज़ंद सैयद मोहम्मद काज़म शाह इन खां अॻु खैरपुर आयल हो ऐं खेसि हुकुम मिलियो त हू लाड़काणे वञी बहादुर ख़ान खोखर सां मिले। हू टंडे लुकमान ख़ान मां लाड़काणे ॾांहुं रवानो थियण वारो हो, जो खेसि नवाब आलम ख़ान मरीअ जे शहादत जी ख़बर पहुती ऐं हिन लाड़काणे जो ख़्यालु आहे मोटी अची मीर रुस्तम ख़ान सां मशवरो कयो त हाणे नवाब आलम ख़ान मरी जे शहादत खां पोइ पंहिंजी हिकमत अमली कीअं हुजणु घुरिजे। पोइ उतां पाण ऐं संदसि भाउ मोहम्मद तकी शाह पंहिंजे सिपाहियुनि समेत रोहिड़ी आया ऐं उतां दरियाह ओकरी सखर वञी पहुता। खैरपुर जे अमीरनि तरफ़ां संदन सिपह सालार पंहिंजनि फ़ौजी दस्तनि समेत मौजूदु हुआ, पर हैदराबाद तरफ़ां फ़क़ति सैयद काज़िम शाह ऐं सैयद मोहम्मद तकी शाह पंहिंजनि साथी सिपाहियुनि सां उते पहुता। वक़्त जी खोट सबबि हैदराबाद तरफ़ां को वॾो लश्कर न पहुतो हो। होॾां समंदर ख़ान वरी पूरी तयारी सां आयो, माना हिते मीरनि तरफ़ां उहा तयारी न हुई जेका हुननि तरफ़ां हुई, दुश्मन तरफ़ां। हाणे समंदर ख़ान पूरी तयारी सां आयो। शिकारपुर मां 7 तोप गाॾियूं ऐं 3000 सवार ऐं प्यादा साण करे सिंध जे लश्कर ते चढ़ाई कई ऐं सखर जे परियां चइनि मेलनि ते ॻोठु जाफ़राबाद हुयो, उन में अची पंहिंजो अॾो क़ाइमु कयईं या छावणी हयईं। पंहिंजो लश्कर समेत उते अची हुन मोर्चो क़ाइमु कयो। सिंध जे लश्कर जो हिकु हिसो लाल वाह जे पेट में अड़ करे वेठो, समंदर ख़ान साम्हूं मेल खन ते ॾेखाई ॾेई जंग जो झंडो वण ते चाढ़े, थोरो लश्कर उते बीहारे खेनि जंग जो तिबल वॼाइण जो हुकुम ॾिनो। इन ई चाल सां सिंध जे लश्कर खे दोखे में रखी
पंहिंजी ॿी फ़ौज फेराए पोएं पासे खां आहिस्ते आहिस्ते थी 2 तोबूं हाणे टकरीअ ते चाढ़ियईं। सिंध जे लश्कर जी मुख्य छावणी उतां तोपुनि जे मार में हुई, उन्हनि जे तोबुनि जे मुंहं में अची वई ऐं अफ़गाननि बिना दुल दमामे जे उतां तोबुनि मां गोलाबारी शुरू करे ॾिनी। माना बिना कंहिं जंग जे ऐलान जे सिंध जी फ़ौज ते तोबुनि जा गोला वसाइण शुरू कया। बावजूदि उन जी ओचिती बमबारी जे सिंध जो लश्कर छिड़विछिड़ थियण बदिरां या पोइते हटण बदिरां मैदान छॾण बदिरां मुक़ाबले लाइ मैदान में लही पियो। गुलाम मुर्तज़ा शाह सिंध जी फ़ौज खे सूरियाईअ जो सबक़ सेखारण लाइ सिधो टकरीअ तरफ़ हमिलो कयो, जिते अफ़गानी मौजूदु आहे, जिन ते मोर्चो क़ाइमु कयो। हैदराबाद जे दस्तनि जो सिपह सालार सैयद मोहम्मद काज़िम शाह, जेको गुलाम मुर्तज़ा शाह जो दोस्त हो, तंहिं घोड़े जूं वाॻूं छिके अॻुवाट वॾी दिलेरी सां हमिलो कयो ऐं दुश्मन जी प्यादल फ़ौज जूं पतियूं कढी छॾियईं, माना धाणा कढी छॾियईं ऐं आख़िरी दम ताईं विढ़ंदे मैदान मल्हायईं। सैयद मोहम्मद काज़िम शाह जे किरण ते गुलाम मुर्तज़ा शाह पिणु मस्त हाथी वारी हालत में तलवार हथ में करे मैदान में अॻिते घोड़ो कुॾायो, पर इतफ़ाक़ सां तोब जे निशाने जो शिकार थी शहीद थी वियो। संदसि शहीद थियण ते हैदराबाद जे अमीरनि जे वज़ीरनि मां ख़ासि मुलाज़िम जेके हुआ, दरिया खान निज़ामाणी अॻुवाण थी अॻिते वधियो ऐं आख़िर समंदर खान जे भाइटे हथां हू बि शहीद थी वियो। इन बैदि जहान खान वरी 50-60 जंगजू जवाननि जे दस्ते सां अॻिते वधियो, दुश्मन ते हमिलो कयईं। हिननि सूरियनि हिक ॿिए जे पहिराण जेके कमीसूं आहिनि उन्हनि जा पलव ॿधी छॾिया त जीअं मुक़ाबिलो कंदे को भॼे न ऐं सिफ़ू न टोड़े। अहिड़े तरीक़े सां हुननि पहिराणनि जा पलांद पलव ॿधी आख़िरी दम ताईं मुक़ाबिलो करण जो वचन कयो। मर्दनि तरारुनि हणण सां इंसाफ़ करे छॾियो ऐं रोहिल जूं पतियूं कढी छॾियूं। जहान खान जंहिं मर्दानगी सां विड़ियो, इन जो मिसाल कोन हो। बावजूदि दुश्मन जे वॾे तइदाद जे ही मुड़ुस मुक़ाबिलो कंदा रहिया, आख़िरी दम ताईं विढ़ंदे मैदान खे पंहिंजे रत सां रंगे छॾियो। दुनिया में अहिड़ी सूरियाई जा के थोरा मिसाल मिलनि था। सिंध जा पहलवान थोरा हुआ, मगर इन हूंदे बि हयातियुनि बचाइण जी परवाह न कयूं ऐं मर्द थी मुक़ाबिलो कंदा रहिया, मौत जे मुंहं में हलिया विया, पोइते न मोटिया। तारीख़दाननि जो चवणु आहे, हू मञनि था, तस्लीम कनि था त मियां गुलाम मुर्तज़ा शाह, सैयद मोहम्मद काज़िम शाह, आलम खान मरी ऐं शुजात निशान जहान खान मरी जहिड़ा दिलेर ऐं बहादुर मुड़ुस हिन जंग में ईअं मरण जा कीन हुया, पर तक़दीर ई कयो। माना एॾा वॾा बहादुर ईअं जंग में मरी वञनि, छा थी करे? हुननि जी वॾी तयारी, हिननि जी तयारी घटी। दुश्मन वॾे दिलि में खोट रखी मुक़ाबले लाइ लथो, ऐलान करे हुन जंग न कई, पर ओचितो हमिलो कयो। रोहिड़ीअ जा जेके काज़ी आहिनि, काज़ियुनि मां कंहिं बुज़ुर्ग जे हिकिड़े बयाज़ आहे, उन में खिरड़ी जी जंग जा हेठियां जेके वाक़िया आहिनि तारीख़ुनि समेत लिखियल आहिनि, जिन मां ज़ाहिर आहे त नवाब आलम खान मरी ऐं संदसि साथी हफ़्तो अॻु पहिरें हमले में शहीद थिया ऐं ख़ासि खरड़ीअ वारी जंग जेका ई सा तारीख़ 27 शोबान अरबा जो ॾींहुं हो 1249 हिजरी। उन ते आख़िरी जंग थी लॻे, जंहिंमें सिंध जा 16 सिपह सालार बहादुरी सां दुश्मन सां विढ़ंदे सिंध वतन तां पंहिंजी जान घुरे था छॾनि। इन जंग में एॾी रतो छाण थी जो शायदि ई कंहिं जंग में थी हुजे। हिकु मैदान ते, खुलियल मैदान ते ओट वठी बीठल ऐं जदीद हथियारनि सां हथियारबंद लश्कर
सिंध जे सूर्यनि जे रत जा दरिया वहाए छॾिया, जंहिं ते ख़लीफ़े नबी बश्क उनजी मंज़रकशी कई त खड़ी खाए रत भत न विझे वात में, पिड़ में पहलवाननि जी वेठी परखे पत, जिनी नेण निसत नींह न लाए तिनसी। खड़ी खाए मां पिए रत पियालियूं, वेठी सॾे शाह जो ॾींदो सिर ॾियाच जा। या खली जी जंगी, या मुंहिंजे वतन जी जंगी, मुंहिंजे वतन जे माण्हुनि जी जंगी। इन जंग में जेकी बि शहीद थिया सिंध वतन जा जूझार हुया, सिंध वतन जा जोधा हुया। सिंध अॼु बि खेनि सलाम करे थी, सिंध संदन रत जे फुड़े फुड़े जो क़दुरु करे थी। छाजे करे जो हुननि पंहिंजे वतन लाइ जान घोरी हुई। असां उन्हनि सभिनी शहीदनि खे सलाम पेश कयूं था। अव्हां जी वॾी वॾी महिरबानी।